बता जी हाँ जी लकुड़ पक्क सां पाणारी मिल्कियत वारी इहा जाए। हाँ सही तो त्रिंग नामो लकुड़ हीअ उहा ई जाइ जिते तो मिल्कियत पूरी हुई। मुरले हलो थाने दे बा सिपाही सोटा थाने ते कहिड़ी ख़ुशीअ में पहिरीं ॻाल्हि त हीअ पेटी असांजे ज़मीन में खोटरे असां कढी आहे। पोइ हिन हाजी लकुण जे वाड़े मां कोन खोटरे कढी अथऊं जो हिन जी हूंदी आहे, हिन जो माल आहे। वॾेरा मुंहिंजो ॾोह इहो आहे तव्हां पाण वटि मूंखे मुलाज़िम रखियो आहे। ॿियो कुल खेरा ख़ुशि लॻो पिया तबियत सही आहे। अरे तुझे हूंदे मां ख़ुशि रही कीअं थो सघां। मां ख़ुशि आहियां ॾुखारो मूंखे इहो ॿुधाए त ख़बर कहिड़ी आज अथई। छाजू तव्हांजूं ज़मीनूं इहो त अदा वारनि खे शाबास आहे जो तव्हांजूं ज़मीनूं संभालींदा था अचनि। हाणे तव्हां ज़मींदार थिया हो न त हाणे संभालियो पंहिंजूं ज़मीनूं त ख़बर पएव